अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में चावरिल खान हाणे रोशन ऐं मल्हार खे आज़ाद कराईंदो। रेस बालाजी खान हाणे मल्हार खे जेल में मराए छॾींदो। शाहनवाज़ हाणे रेस बालाजी खान मथां हमलो करे उन्ही खे मारे छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कॉमेंट जो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट करण बग़ैर हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां वरील खान जेको आहे सूबेदार सां ॻाल्हाईंदो। सूबेदार खे चवंदो त मां हाणे जसी ते हितां न वेंदुसि जसी ते तव्हां मल्हार ऐं रोशन खे जेल न मोकिलींदो। सूबेदार चवंदो त वरील खान बसि तव्हां परेशान न थियो। ऐं जीअं ई तव्हां घर पहुचंदो त पोइ मल्हार ऐं रोशन जेल बि पहुची वेंदा। पोइ तव्हां उन्हनि खे हुतां आज़ाद करे ऐं पोइ उन्हनि खां घर वठी वञी सघो था। वरील खान चवंदो सूबेदार अगरि जेकॾहिं तव्हां इहे मुंहिंजे चवण ते आज़ाद न कया ऐं उन्हनि खे जेल न मोकिलियो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त तव्हांजो हितां पाड़ो बि पटराए सघां थो ऐं तव्हांखे रिटायर ऐं नाकाम बि बणाए सघां थो। सूबेदार चवनि त वरील खान बसि ईअं न कयो, इहा तव्हां मूं मथां महिरबानी कयो। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे सूबेदार जे मथां ज़ोर वधाए छॾींदो। उन्ही खे चवंदो त तोखां जल्दी थी सघे तूं वरील खान जे चवण ते रोशन ऐं मल्हार खे कॾहिं बि आज़ाद न कजां ऐं तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मल्हार खे फांसी ॾेई माराए छॾिजांइ। जीअं मां राबेल खे पंहिंजो बणाए सघां, राबेल जी दिलि मां जेको आहे मल्हार खे कटे सघां, राबेल जी दिलि मां मल्हार खे कढी सघां। तव्हां मुंहिंजो कमु कयो। सूबेदार चवंदो त रेस बालाजी खान बसि तव्हां परेशान न थियो। मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि त हर हाल में आज़ाद न थियनि ऐं मल्हार खे बि मारे सघां। बहरहाल वरील खान जो पूरो ज़ोर आहे, अलाए कंदो त आज़ाद न थियनि। बहरहाल मुंहिंजे अंदरि सां वरील खान उन्हनि खे आज़ाद कराए वठंदो। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त शाहनवाज़ जेको आहे वरील खान खे साफ़ चई छॾींदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। बसि तव्हां मुंहिंजो साथ ॾियो त मां रेस बालाजी खान खां सभु सचूं कराए ऐं उन खे मारे ऐं पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजे पुट जो रेस बालाजी खान खां पलंद वठी सघां ऐं उन्हनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए ऐं पंहिंजी दिलि ठाहिराए। जेसीं ताईं मां रेस बालाजी खान खे न मारींदुसि तेसीं ताईं मुंहिंजी दिलि कॾहिं बि न ठहंदी। वरील खान चवंदो त हा शाहनवाज़ हर हाल में इन खे हाणे मारणो पवंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी ईंदी आहे पसंदि ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।